ठटे ऐं मकली शहर में पाणी जी शदीद खोट ऐं 16 कलाक अणएलानियल ऐं फोर्स लोड शेडिंग ख़िलाफ़ गुज़िरियल राति ठटो यूथ एक्शन पारां मकली बाईपास रोड ते मुतालबनि जी मञता लाइ धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो। धरणे जी क़यादत ठटो यूथ एक्शन कमेटी जे अॻवाननि फ़हद करनाणी, अली एजाज़ कुरैशी, अर्तज़ा बिरोही कई, जॾहिं त मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे अॻवान शाहनवाज़ बिरोही, लाड़ अवामी फोरम जे अॻवान कामरेड हैदर शोरो समेत ठटो ऐं मकली शहर जी आवाम जे वॾे अंग शिरकत कई। धरणे में वेठल शहरनि ऐं धरणे जी क़यादत कंदड़ अॻवाननि जो मुतालबो हो त ठटे ऐं मकली शहर मां लोड शेडिंग जे ख़ात्मे समेत पाणी जी खोट ख़त्म कई वञे। धरणो जेको 2 कलाकनि खां वधीक जारी रहियो, जंहिंजे कराची खां ठटो ऐं ॿियनि ज़िलनि ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुकमल तौर ते ब्लॉक थी वई, जॾहिं त धरणे ते वेठल शहरनि जो चवणु हो त जेसिताईं ज़िले इंतिज़ामिया जा मुख्य आफ़ीसर या डिप्टी कमिश्नर लिखत में धरणे वारनि खे लोड शेडिंग ऐं पाणी खोट खे ख़त्म करण जो मुआहिदो न कंदो, रोड ब्लॉक रखियो वेंदो, छो त गुज़िरियल 3 महीननि खां ठटे ऐं मकली शहर जी अवाम हिन गर्मी जे अज़ाब में बिजली जी लोड शेडिंग ऐं पाणी जी खोट खे बर्दाश्त करे रहियो आहे। जंहिंखां पोइ एडिशनल डिप्टी कमिश्नर ठटो 1 पारां धरणे में पहुची डिप्टी कमिश्नर ठटो पारां लिखत में मुआहिदो करण ते हामी भरण खां पोइ ठटो यूथ एक्शन कमेटी जे सरवाण फ़हद करनाणी धरणे में वेठल शहरनि जी इजाज़त खां पोइ धरणो ख़त्म करण जो ऐलान कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।